जी शुरुआत कयूं था अहम ख़बरूं शामिल कंदासीं। पहिरियां अव्हांखे ख़बर ॾियूं त लाड़काणो अवेझो मोहनजोदड़ो जे इलाइक़े में जवाबदार पारां मासूम नींगरी सां मुबैना तौरु ॾाढाई जी कोशिश कई वई आहे। नींगरी जी रड़ियुनि ते ॻोठाणनि जवाबदार अब्दुल रहीम सियाल खे पकड़े फतेहपुर पुलिस हवाले करे छॾियो आहे। आगाह कयो पिया अव्हांखे त मोहनजोदड़ो जो इलाइक़ो जिते जवाबदार मासूम नींगरी सां मुबैना तौरु ॾाढाई जी कोशिश कई। नींगरी जी रड़ियुनि ते ॻोठाणा उते पहुता ऐं जवाबदार अब्दुल रहीम सियाल खे पकड़े फतेहपुर पुलिस हवाले करे छॾियो आहे। मोहनजोदड़ो वेझो ई वाक़ियो पेश आयो आहे जिते जवाबदार मासूम नींगरी सां मुबैना तौरु ॾाढाई जी कोशिश कई। नींगरी जी रड़ियुनि ते ॻोठाणा उते पहुची विया जिन जवाबदार अब्दुल रहीम सियाल खे पकड़े फतेहपुर पुलिस हवाले करे छॾियो आहे। वाक़ियो पेश आयो आहे जिते जवाबदार मासूम नींगरी सां मुबैना तौरु ॾाढाई जी कोशिश कई। मोहनजोदड़ो वेझो ऐं नींगरी जी रड़ियुनि ते उते ॻोठाणा पहुची विया ऐं जवाबदार खे पकड़ियो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर शाहाब जतोई खां। शाहाब, वधीक आगाह कजो, जवाबदार हिन वक़्तु पुलिस जी तहवील में आहे? जी बिल्कुल, मोहनजोदड़ो गाजी जहिड़ो ॻोठ आहे जंहिंमें 4 साल जी मासूम बाड़ी सनम दी नवीद सियाल सां संदसि ॻोठ जे हिकु नौजवान अब्दुल रहीम सियाल उर्फ़ आदम सियाल मुबैना ॾाढाईअ जी कोशिश कई आहे। उन सिलसिले में अद जे फतेहपुर थाणे ते मुतासिर नींगर जे पीउ वाक़े जी NC दाख़िल कराए छॾी आहे, जंहिंमें हिन मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त संदसि असांजे पाड़े जो नौजवान जेको असांजे घर में बिजली ठाहिणु आयो, जंहिं मौक़े जो फ़ाइदो वठंदे मुंहिंजी मासूम धीउ सां ॾाढाईअ जी कोशिश कई आहे। बाड़ीअ जे दाउनि ते असां पहुची वियासीं ऐं जवाबदार खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो आहे। हिन वधीक ॿुधायो त ज़ालिम असां सां ज़ुल्म कयो आहे, मुंहिंजी मासूम धीउ जी ज़िंदगी तबाह कई अथसि। मां DIG ऐं SSP लालकाणो खां घुर थो कयां त जवाबदार खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे। होॾां इल्ज़ाम हेठि आयल नौजवान जो चवणु आहे त मां बेगुनाह आहियां, मां सिर्फ़ु बिजली ठाहिण वायो हुउसि त मूं ते इल्ज़ाम मढ़ियो वियो आहे। होॾां फतेहपुर थाणे जी पुलिस ॿुधायो आहे त नींगर फ़िलहालु पंहिंजे घर आहे। जीअं नींगर जा वारस थाणे ते ईंदा त असां संदिग्ध मेडिकल लेटर ॾेई केस दाख़िल कंदासीं। हिन वक़्त ताईं नींगर जा वारस थाणे ते न आया आहिनि। हिननि वाक़े जो ठीकु आहे इतलाउ शहाब, अपडेट करण लाइ महिरबानी।